नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हर मुल्क खे हिक ॿिए जी ख़ुदि मुख़्तियारी जो एहतराम करणु घुरिजे। जंगियुनि न पर अमन लाइ सोचणो पवंदो। चीनी टीवी खे इंटरव्यू में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चीन ऐं पाकिस्तान फौलादी भाइर आहिनि। हर तरह जी हालतुनि में हिक ॿिए जो साथ ॾिनो आहे। चीन सां असांजो सहकार हाणे ख़ला ताईं पहुची वियो आहे। आसिफ ज़रदारी चयो त चीन जो मुस्तक़बिल रोशन आहे। ओभर जा मुल्क चीन सां गॾिजी कमु कंदा, चीन जी ज़रई शोबे मां फ़ाइदो हासिल कंदासीं। हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हर मुल्क खे हिक ॿिए जी ख़ुदि मुख़्तियारी जो एहतराम करणु घुरिजे। जंगियुनि न पर अमन लाइ सोचणो पवंदो। चीनी टीवी के इंटरव्यू में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चीन ऐं पाकिस्तान फौलादी भाइर आहिनि। हर तरह जी हालतुनि में हिक ॿिए जो साथ ॾिनो आहे। चीन सां असांजो सहकार हाणे ख़ला ताईं पहुची वियो आहे। सदर आसिफ ज़रदारी चयो त चीन जो मुस्तक़बिल रोशन आहे। ओभर जा मुल्क चीन सां गॾिजी कमु कंदा, चीन जी ज़रई शोबे मां फ़ाइदो हासिल कंदासीं।